अस्सलाम वालेकुम नाज़रीन। असांजे अॼोके प्रोग्राम जो उनवान है साणेह जो सींगार ऐं ज़ेर बहस मौज़ू ऐं हस्ती सिंधी अदब जो मोहसिन अज़ीम मोहसिन 20वीं सदीअ जो बेमिसल स्कॉलर डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, जंहिंखे असीं पंहिंजी सॼी दुनिया जे पस मंज़र में जग पधरे बैन अक़वामी शोहरत याफ़्ता आलिम ऐं स्कॉलर तालीमदान जी सूरत में ॾिसूं था। डॉक्टर बलोच साहब सॼी दुनिया खे ख़बर है त पंहिंजी ज़िंदगी सिंधी ॿोलीअ, सिंधू माथर जी तहज़ीब, लतीफ़ शनासीअ, लोक अदब, लुग़त शनासीअ ऐं सिंध जे अज़ीम इंडिजीनियस मौसीक़ी जे लाइ वक़फ़ कई ऐं बेमिसल लाजवाब कारनामा सरअंजाम ॾिना। सोभारो भट्टी असांजो डॉक्टर साहब जे बिल्कुलु वेझो रहंदड़ हिकिड़ो बहितरीनु सुगड़ आहे। त सोभारा जेकॾहिं असीं तव्हां सां का हुजत करियूं, का फरमाइश कयूं त डॉक्टर साहब जिन खे ॾिठ प्रोली हुनुर ॾस जिन ते पंहिंजा ज़बरदस्त किताब आहिनि, मनाजातूं आहिनि, मदहूं आहिनि, मौलूद आहिनि, इहे जेके किताब लोकगीत आहिनि, जी साईं, त जेकॾहिं कंहिं सिन्फ़ जे हवाले सां तव्हीं डॉक्टर साहब खे हिकिड़े सुगड़ जी हैसियत में कीअं ख़राज अक़ीदत पेश कंदो? बलोच साहब ते गुज़ारत त इल्म जो नालो ॿोली इल्म जी नालो करे वियो। पंज पावा इल्म जो डॉक्टर नालो नबी बख्श ख़ान, ॿोलीअ जो एतिरो इल्म जो लिखियो नालो कमाल। सुभान अल्लाह। इल्म जो नालो ॿोली इल्म जी नालो करे वियो। डॉक्टर नबी बख्श ख़ान एतिरो लिखियो जो कमाल करे वियो। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। त उनखे अञा हिकिड़े बैत में भेटा पेश कईसीं साईं वाह। त सांघड़ मां जा लाट ॿरी ही रोशन थी वई सिंधड़ी सारी वहवा नबी बख्श लिगारी। सुभान अल्लाह। इल्म अदब जा वाहुड़ वहाए लोक अदब जी ॿेड़ी तो ही तारी वहवा नबी बख्श लिगारी। डॉक्टर बलोच जो खिताब मिली हुई तुंहिंजी थी वई सिंध सॼीअ में सारी वहवा नबी बख्श लिगारी। सुहिणी सिहेड़े ॻाल्हि ॿुधायई भेज भिटाईअ वारी वहवा नबी बख्श लिगारी। रिसाले में रंग भरिया तो तोखे सुञाण नहारी नारी वहवा नबी बख्श लिगारी। डॉक्टर बलोच जो खिताब मिली हुई तुंहिंजी सिंध सॼीअ में सारी वहवा नबी बख्श लिगारी। ॿेला इन जा ॿोल ॿुधाए तो दिलि असांजी ठारी वहवा नबी बख्श लिगारी। केॾो किताबी कमु करे वएं लिखी लिखी तो उमिरि गुज़ारी वहवा नबी बख्श लिगारी। तोखे विसारण वस में नाहे तो अहिड़ी जाइ वलारी वहवा नबी बख्श लिगारी। कच हरनि जा मच मचाए कयई बरन मंझ बहारी वहवा नबी बख्श लिगारी। सुगड़नि सां बि साथो तुंहिंजो मूं नाहे ॻाल्हि विसारी वहवा नबी बख्श लिगारी। लाड़ उतर में गॾु हूंदे हैं अहिड़ी यार रखी तो यारी वहवा नबी बख्श लिगारी। गुप्ता तुंहिंजा खुशबू वारा ॼण भरियल गुलनि जी खारी वहवा नबी बख्श लिगारी। सोभारो सलाम करई थो तोखे रब ॾिनी है ॼारी वहवा नबी बख्श लिगारी वहवा नबी बख्श लिगारी। सुभान अल्लाह। सोभारो सलाम करे थो। हलंदासीं मोहम्मद अरशद बलोच। ही उन्हनि ख़ुशनसीब नौजवाननि मां आहे जेके डॉक्टर बलोच साहब जे ख़ानदान में पैदा थिया। साईं मोहम्मद रफ़ीक़ जा फ़र्ज़ंद आहिनि। अरशद, तव्हांखे सची पुछो त तव्हांखे पंहिंजनि सभिनी सौटनि मासातनि फुफाटनि में हिकिड़ो प्रिविलेज रहियो त डॉक्टर साहब जी छपर छांव तव्हांखे हासिलु रही ऐं डॉक्टर साहब खे तव्हां मां लुत्फ़ आयो ऐं तव्हां डॉक्टर साहब मां पिरायो। असां ज़िंदगीअ जे आख़िरी सालनि में हर महफ़िल में ॾींहुं हुजे राति हुजे तव्हांखे असां हुन सां गॾु ई गॾु ॾिठो। त असीं चाहींदासीं त तव्हां ॿुधायो त डॉक्टर साहब जिन कीअं हुआ, तव्हांखे कीअं भाईंदा हुआ ऐं हुननि जो कमकार तव्हांखे आख़िर में छा नज़र आयो? महिरबानी नसीर साहब। बाबा साईं जूं ॻाल्हियूं त तमामु घणियूं आहिनि, कुझु जेके यादि आहिनि उहे तव्हां सां शेयर कजनि थियूं। बहितरीनु। असांजी ॾाॾी रही 2003 में गुज़ारे वई, तॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि। त घर में ॾाॾा साईं ॾाॾी ॿ ॼणा हुआ त डॉक्टर साहब अकेला थिया। पोइ मूंखे चयनि बाबा यूनिवर्सिटी खां पोइ जे फरागत हुजे त मूंखे टाइम ॾे, जो लाइब्रेरी जा कमकार आहिनि, अलामा काज़ी चेयर जा कमकार आहिनि, ॿिया जेके थियनि था उहो थोरो मूंखे को मदद करे हुन में। मतिलबु मुंहिंजी इहा ख़ुशनसीबी हुई। अलाह साईं मूं ते करम कयो जो माना ऐं हिकिड़े डॉक्टर साहब जी मूं ते हथु रखियो, उनजे करे अॼु जेको कुझु बि आहियां थोरो घणो उनजी महिरबानी सां आहियां।
पोइ 2003 खां वठी मुंहिंजो जेको तालुक डॉक्टर साहब सां जुड़ियो ऐं यूनिवर्सिटी जो टाइम हूंदो आहे तव्हांखे ख़बर आहे दोस्त खपनि घुमणु फिरणु खपे पर डॉक्टर साहब खे ख़बर हुई त हिनखे कीअं तयारु कजे पोइ मूंखे चवनि हर रोज़ु शाम जो मूंखे थोरो टाइम ॾे मूं चयो हाज़ुर बाबा सुभाणे खां तव्हां सां ईंदासीं 6 बजे जो जेको टाइम फिक्स थियो ऐं जॾहिं आयुसि ॿिए ॾींहुं शाम जो घर असांजा गॾियल हुआ रुगो विचां पोर्शन हो पार्टीशन हो थोरो ऐं 6 बजे आयुसि त बाबा साईं कमु पियो कयो पंहिंजो जीअं हमेशह कंदा रहंदा हुआ ऐं उहो कमु असांजे बाबा ते तमामु घणो मुश्किल हूंदा हुआ अगरि माण्हू सलाम कंदो त या त ॿुधंदा कोन हुआ जे ॿुधंदा हुआ त छिरकी वेंदा हुआ त पोइ मूंखे चयईं बाबा आया आहियो चयां वियुसि बाबा साईं वटि चयईं हा चयईं बसि पोइ ईअं ई चई वरी पाण पंहिंजे कमु लॻी विया ईअं वरी 40-45 मिंट मूं बाबा सां पासे में वेठो हुउसि बाबा को बि हुन मूंखे कमु कोन्ह चयो बसि पोइ कमु जेको कयईं पियो उनखे ख़तमु करे मूंखे चवंदा हाणे सावण फ़क़ीर उते असां वटि हो बोरची चई उनखे चयो चांहि खणी तव्हांजे लाइ मुंहिंजे लाइ पर चांहि पीतीसीं मूंखे ॿियो कुझु कोन चई हीअ किताबु खणी उते रख हाणे इहो मुंहिंजो पहिरियों ॾींहुं एतिरो ई कमु आहे मतिलबु पहिरें ॾींहुं को घणो कमु ॾियनि त थी सघे भॼी वञा या तंग थियां पर ईअं माना अहिड़ी तरबियत कयनि जो ॾींहों ॾींहुं थोरो थोरो कमु मुंहिंजे लाइ वधाईंदा विया जीअं माना मूंखे मज़ो बि अचे ऐं तंग बि न थियां भॼी बि न वञा सभु शयूं मुंहिंजे डॉक्टर साहब बेसिकली त उस्ताद हुआ त हुनखे ख़बर हुई कीअं कंहिंखे ट्रेंड कजे डॉक्टर साहब वटि गाॾी हुई पर पोइ मूंखे चवंदा हुआ डॉक्टर साहब और जिथे वञूं था मुंहिंजो न ॿुधाइजांइ त मूंसां गॾु केरु आहे केरु घणो सुञाणे वठे तॾहिं चइजंदा हा हिन जो नालो फ़क़ीर नबी बख़्श आहे फ़क़ीर नबी बख़्श आहे एतिरो ॿुधाइजांइ हाणे घणा माण्हू मूंखां सुञाणे बि ईंदा हुआ गाॾी में किथे बीठा आहियूं के पकोड़ा पिया खाऊं या कंहिं जूस पिया पियूं या शरबत पिया पियूं कंहिं स्टॉप ते किथे पोइ मूंखे डपु बि हूंदो को माण्हू पुछंदो पोइ हाणे छा ॿुधायां हुनखे जे ॿुधायां थो दड़का थो कयां पोइ मूं चयो तव्हां पाण वञी पुछो हीअं करे जो डॉक्टर साहब में इहे शयूं कोन हूंदियूं को आउं पंहिंजे पाण खे डॉक्टर लिखां या वॾो कुझु करे लिखां बसि हमेशह फ़क़ीर ईअं इहे कुझु ॻाल्हियूं जेके मुंहिंजे नसीब में आयूं मूंखे चवनि पिया इहे 2-3 ॻाल्हियूं मुंहिंजूं यादि करे छॾ त आउं अलामा काज़ी साहिब जे चवण ते 1954-53 खां वठी डायरी लिखां थो तूं बि डायरी लिख हर रोज़ु जेका तुंहिंजी यादगिरियूं जेके कमकार थियनि था उहे तूं लिख ॿियो कुझु न लिखी जेको बोर्ड मानी खाई थो राति जो इहो ई भला लिख माना मतिलबु त पोइ उन ॾींहं खां मूं डायरियूं लिखणु बाक़ाइदा शुरू कई आहे अञा त लिखां पियो हाणे बोर्ड मानी त न पर हाणे पोइ आस्ते आस्ते हुनखे वधाईंदा आयासीं जी 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 पोइ मूंखे ॿियो चवनि जेको कमु सुभाणे करिणो आहे राति जो लिख सुभाणे तोखे छा करिणो आहे और हर रोज़ु पोइ मूंखे हिकिड़े चई खणी आहे पेन पर तोखे सुभाणे छा करिणो आहे मूं लिखियूं 2-3 शयूं यूनिवर्सिटी वञिणो आहे पोइ मोटरसाइकिल ठहिराइणी आहे हीअ कमु माना इहो ट्रेंड कयनि पिया मूंखे ॿियो मूंखे चवनि त बाबा जेको तोखां माण्हू को सुवालु पुछे जवाबु ओतिरो ॾे ईअं न पुछ त उत्तर कहिड़े पासे आहे पोइ तूं ॿुधाईंदे तव्हां ईअं ॾखण खां फिरी वञ पोइ उत्तर ईंदो सिधो हिकिड़ो जवाबु जेको माण्हू पुछे इन में कामयाबी आहे तोखे जेको जेतिरो पुछियो वञे उन मुख़्तसर लफ़्ज़नि में उहो जवाबु ॾियो ॾिसी घणियूं ॻाल्हियूं जेके तव्हां करे सघजनि थियूं डॉक्टर साहब साईं वक़्त जा पाबंद साईं काज़ी साहिबु घणियूं ॻाल्हियूं करे विया जेके मूंखे करणियूं हुयूं वक़्त जा साईं सख़्तु पाबंद बिल्कुलु पाबंद मूंखे चवंदा बाबा कराची हलणो आहे मीटिंग ते हलणो आहे हिन टाइम ते पहुचणो आहे ऐं पूरे टाइम ते पहुचां ऐं 5 मिंट अॻे पहुची वेंदो हुउसि ऐं मूंखे चवंदा लिबास जो बि ॾाढो ख़ासि ख़्यालु रखंदा पर साफ़ु सुथिरो लिबास हुजे भले पुराणो हुजे साफ़ु सुथिरो हुजे ऐं मूंखे चवंदा कराची हल जॾहिं बि त पैंट शर्ट पाए हल हिकु इतफ़ाक़ आहिनि पोइ पैंट शर्ट इस्त्री कोन थियल हुई या लाइट जो मसलो ऐं शलवार कमीज़ पायासीं डॉक्टर साहब मूंखे उतां मोटायो वापसि चई न वञ पैंट शर्ट पाए ऐं वरी पैंट शर्ट पाए पोइ असां वरी कराची रवाना थियासीं ऐं लाइब्रेरी साईं डॉक्टर साहब जी तमामु वॾी लाइब्रेरी 54 कबट हुआसीं लाइब्रेरी में हर बि माना मथे 1 नंबर कबट आहे वरी ॿियो 2 आहे वरी 3 आहे दीवार में कबट हुआ 54 ॿिया खटूं अंदरि टेबलूं उहे अलॻि किताब अंदरि भरियूं पियूं हूंदियूं पोइ मूंखे हाणे इहे किताबनि जी पाण खे सफ़ाई करणी आहे इहे किताब मुख़्तलिफ़ लाइब्रेरी खे ॾियणा आहिनि पाण खे हाणे हल त तूं मुंहिंजी मदद कर ऐं तोखे आउं तो सम्झायां थो कहिड़ा किताब किथे रखणा आहिनि तारीख़ वारा किथे रखणा आहिनि शाह जो रसालो किथे रखिणो आहे लोक अदर किताब किथे रखणा आहिनि साईं इन ते असांजा 6-7 महीना लॻा उन किताब लाइब्रेरी खे सेट कंदे पोइ डॉक्टर साहब खे आउं कुर्सी रखी ॾींदो हेतिरी जॻह हूंदी जो रुगो लाइब्रेरी में कुर्सी हुजे ऐं पढ़ते वेंदो हुउसि ऐं लाइब्रेरी में साईं को मिटी ॿिया ॼारा ॿिया पर एॾो हूंदो जो असां जॾहिं निकिरंदासीं त बसि मिटी सां धूड़ हूंदा हुआसीं उते तमर जा वण बि तमर जो वण साईं उते टंगियल हो जी तमर जो वण टंगियल हो टारी टंगियल पखे जो लॻंदो आहे पखे ते मथे पोइ उहे किताब साईं असां ठाहियासीं उन ते खोखा भरियासीं पोइ उहे सिंध जी मुख़्तलिफ़ लाइब्रेरी में डॉक्टर साहब ॾिना हुन गिफ्ट कया इहो कमु कयोसीं ॿियो मूंखे वरी नौकिरी मिली वई साईं यूनिवर्सिटी पास कई 2007 में बैंक में बैंक जी नौकिरी तव्हां अंदाज़ लॻायो त माण्हू सुबुह जो 9 बजे वञे 5-6 बजे मोटे पोइ कुझु टाइम चयो मूंखे चई यार तूं वारी नौकिरी मूंखे त लो करे छॾियो आहे मुंहिंजा त कम सभु बीह विया आहिनि सो तूं नौकिरी छॾ ऐं आउं दुआ थो कयां तुंहिंजे लाइ
अलाह साईं बेड़ा पार कंदो। साईं मूं नौकिरी छॾी, अरे वाह, हा मूं डॉक्टर साहब नौकिरी छॾी, पोइ डॉक्टर साहब ऐं हालांकि जेको वधीक जेको ख़ुशि थियो वॾी नौकिरी छॾण ते, माण्हू हर हिकु नौकिरी छॾण ते को ख़ुशि कोन थींदो आहे, पर डॉक्टर साहब ॾाढा ख़ुशि थिया, सभिनी खे ॿुधाईं 4-6 नौकिरी छॾे आयो आहे, हाणे मूंसां गॾु आहे। इहे ॻाल्हियूं ॻोठ जी बि डॉक्टर साहब जे चाचा आलिमन करे विया, ॻोठ जी फ़िक्र हुई डॉक्टर साहब खे तमामु घणी, ॻोठ लाइ छा कजे, आख़िरी ॾींहं ताईं फ़िक्र हो डॉक्टर साहब खे त बाबा हाणे ॻोठ लाइ तव्हां ॿुधायो, चाचा खां सलाह वरिते, तूं घणो कुझु कयो आहे, पर आउं अञा बि चाहियां थो कुझु ॻोठ लाइ कजे। पोइ इन्हनि मशवरनि सलाह में हुआ, डॉक्टर साहब जान छॾे वियो। ईअं साईं डॉक्टर साहब माना हर पहलू डॉक्टर साहब जो न उहो तव्हां सम्झो त तव्हांजा रोल मॉडल आहे। अर्शद आउं पुछणु चाहींदुसि त डॉक्टर साहब जो पंहिंजे उस्ताद सां या जेके संदन उस्ताद हुया उन्हनि सां वालिहाना अक़ीदत रखंदा हुआ, ऐं उन्हनि जे लाइ हू हिकिड़ो यादगार कमु करे विया आहिनि। हिकिड़ो त इहो हवालो आहे तव्हां खां ज़रूरु ॿुधणु चाहींदासीं। ॿियो ख़ुदि सिंध यूनिवर्सिटीअ में संदन जेका तदफ़ीन वारी वसियत आहे त उन जे बारे में असांखे ॿुधायो। इहे ॿई ॻाल्हियूं त पंहिंजे उस्ताद जे लाइ हुननि छा कयो ऐं आख़िर में वसियत संदन छा हुई। जी साईं, डॉक्टर साहब ॾाढा साईं ॿुधाईंदा हुआ त आउं पंहिंजे मोहतरम उस्ताद अलामा काज़ी जे चवण ते हिते सिंध यूनिवर्सिटी में पहिरियों प्रोफेसर मुक़ररु थियसि। सो उन लाइ तमामु घणी अक़ीदत हुई। पोइ उनजा हमेशह ॻाल्हियूं कंदा हुआ अलामा साहब जो तमामु घणियूं, माना ऐं उहो तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां थो, जॾहिं असां वॉक कंदा हुआसीं तव्हां ओल्ड कैंपस वारे घर मां, त इहो सिविल लाइन वारो जेको रस्तो आहे बॉम्बे बेकरी खां मथे वञे थो, हिते डॉक्टर साहब खे आउं लाहींदो हुउसि गाॾी मां। डॉक्टर साहब पहिरीं हिकिड़े स्ट्रिक ते वॉक कंदा, पोइ घणे टाइम खां पोइ ॿिनि स्ट्रिक ते बची विया डॉक्टर साहब। डॉक्टर साहब ते वॉक कंदा हितां जेको मेन गेट आहे कैंटोनमेंट वारो, हितां वॉक कंदा सिधो अलामा साहब जो घर आहे साईं, तव्हां ॾिठो हूंदो वाइट हाउस जे पासे में, हुते बीह रहंदा। पोइ मूंखे हुते बीह वञा गाॾी काए वेंदोसि, पहुचंदो, पोइ मूंखे चवंदा त अलामा साहब जो घर आहे, हिते असांजी यादगिरियूं आहिनि, हिते मोहबतूं आहिनि। अलामा साहब खे तमामु घणो डॉक्टर साहब यादि कंदा। पोइ डॉक्टर साहब जो ख़्यालु थियो त हिते जिते सिंध लाजी आहे, हिते हिकिड़ो अलामा साहब जे नाले सां हिकिड़ो बाब ठाराइजे, वॾो गेट ठाराइजे। पोइ मज़हर सिद्दीकी साहब जन वाइस चांसलर वारा डॉक्टर साहब कोशिशि कई पियो, ऐं कुझु हुनखे साईं खे चयो पियो त हिते आउं पैसा ॾींदुसि, इन हिते वॾो गेट ठहिणु घुरिजे, वॾो अलामा काज़ी मेमोरियल। पोइ डॉक्टर साहब जो ख़्यालु थियो त हाणे इहो छा आउं पंहिंजे उस्ताद लाइ कयां। पोइ डॉक्टर साहब जा वरी ॿिया मौतकर तमामु प्यारा साईं प्रोफेसर मोहम्मद यूसुफ शेख, उन ॾींहुं में कैडेट कॉलेज लाटकन जा प्रिंसिपल हुआ। पोइ उन्हनि खे डॉक्टर साहब अर्ज़ु कयो तव्हां हिते वॾो हिकिड़ो मीनार ठाराइणु चाहियां थो कैडेट कॉलेज लाटकाणे में, जेको परे खां नज़र अचे, ऐं उनजो जेको ख़र्चु थींदो उहो आउं पंहिंजे ज़ाती खीसे में या पंहिंजे पैसनि मां ॾींदुसि। उनजो नालो हुजे अलामा काज़ी मीनार इल्म। पोइ उन सां 35 लख रुपया ख़र्चु थिया। उहो डॉक्टर साहब उहो मीनार उते ठारायो आहे, तमामु आलीशान मीनार ठहियलु आहे कैडेट कॉलेज लाटकाणे में, जेको परे खां नज़र ईंदो आहे। ॿियो डॉक्टर साहब जॾहिं मज़हर सिद्दीकी वाइस चांसलर हुआ, तॾहिं डॉक्टर साहब वसियत कई त आउं जे गुज़ारे वञा त माण्हू मूंखे मुंहिंजे उस्तादनि जे पेरनि में अची ॻोल्हनि, अलामा काज़ी जे पेरनि में अची ॻोल्हनि। पोइ हाणे वसियत डॉक्टर साहब जी हुई त मूंखे हुते यूनिवर्सिटी में दफ़न कयो वञे। पोइ डॉक्टर साहब हुते दफ़न थिया। ॿियो बि डॉक्टर साहब साईं हिकिड़ो कमु करे विया, हीअ सिंध यूनिवर्सिटी खे 10 लख रुपया ॾेई विया हिकिड़ो एंडोमेंट फंड जे नाले सां, जेको अलामा काज़ी एंडोमेंट फंड। उनजे में इहो हो त उनजो जेको प्रॉफिट लॻे उन में हर साल जेके पोज़ीशन ऑर्डर जेके 2 या 3 स्टूडेंट्स हुजनि उनखे गोल्ड मेडल ॾिनो वञे। उहो बि डॉक्टर साहब जो उते पंहिंजो रखियलु आहे, फंड रखियलु आहे, उहो अञा उन ते कमु हले पियो। इहो 10 लख कोन, 12 लख रुपया जी। ऐं उन जी शायदि अर्शद खे यादि हुजे त हिकिड़ी कापी मूंखे ॾिनी त हीअ तव्हां पाण वटि रखो, जेको लेटर पियो लिखाए रजिस्ट्रार खे। ऐं कैलकुलेट कयो त हिन मां 4 थींदा गोल्ड मेडल, इहे अलामा आहे रियल गोल्ड जा, अलामा आहे काज़ी जे नाले में न वञनि। जेके जॾहिं आउं 3 महीना डॉक्टर बलोच चेयर जो डायरेक्टर बि रहियुसि, 3 महीना, 3 महीननि में मूंखे ॿियो कुझु कोन हो, उन खां फंड वंड कुझु कोन हो, मूंखे रुॻो ऑर्डर ॾिनो ऐं उन सां गॾु फाइल ॾिनो। फाइल में उहो लेटर लॻो पियो। उन लेटर ते वरी उन वक़्त जे वाइस चांसलर लिखियो लीगल एडवाइज़र खे त भला छा हीअ पैसा असीं डॉक्टर साहब जे चवण मूजिबि इस्तेमालु करियूं या पाण करे सघूं था। हुन वरी हेठां लिखियो त डॉक्टर साहब जॾहिं हीअ छॾे चुको आहे इदारो त इहे पैसा हाणे हिते इस्तेमालु करे सघो था। त उन्हनि जो इस्तेमालु 2 होॾां ॾींदा हुआ गोल्ड मेडल, 2 गोल्ड मेडल डॉक्टर साहब जे नाले में ॾियणु शुरू कयो। पर इहो उन में लिखियलु आहे तव्हांजे मालूमात लाइ। जॾहिं यूनिवर्सिटी पंहिंजे उरूज ते पहुती आहे त उन में IR डिपार्टमेंट बि क़ाइमु आहे, जिते आवाज़ जो चंड, जी हा, महताब अकबर राशिदी साहिबा उते पढ़े पई, पढ़ाए पई। ऐं हिन वक़्तु उनखे इहो बि एज़ाज़ु हासिलु आहे त डॉक्टर साहब जिन जा जेके हिन वक़्तु इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया में लाइफ लॉन्ग इंटरव्यूज़ आहिनि, उन्हनि में शानदार इंटरव्यू जो क्रेडिट असांजी महताब अकबर राशिदीअ खे बि आहे। आपा असांखे ॿुधायो त डॉक्टर बलोच साहब जिन खे अव्हां कीअं ॾिठो ऐं अव्हां जी दिलि जे हुज़ूर सां उन जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदव? महताब अकबर राशिदी।
ॻाल्हि इहा आहे त रुॻो तादादु किताबनि जो नाहे ॾिसणो, उन किताबनि खे लिखण जे लाइ डॉक्टर साहब जेका सहिरान वर्दी कई, जेके रातिनि जा उजागा कया माण्हुनि सां, आम माण्हुनि सां, ऐं जेके सुघड़ जिन खे चइजे थो, उन्हनि सां जेके हुन कचहरियूं कयूं ऐं उन्हनि मां जेको हुन इल्मु पढ़ायो, जेका मालूमात हासिलु कयईं ऐं उनखे किताबनि में मुंतक़िल करे ईंदड़ नसलुनि जे लाइ महफ़ूज़ करे छॾियईं, उनखां वधीक उनजो कारनामो कहिड़ो थींदो। ऐं उनखां अलावा हिकिड़ी इहा बि ॻाल्हि डॉक्टर साहब जी जिदोजहद में या तारीख़ी सफ़र में रही त जेकॾहिं कंहिं बि रिसर्च जे लाइ, तहक़ीक़ जे लाइ कंहिं कोई दस्तावेज़ ॾिसणो आहे या हासिलु करिणो आहे, रुॻो ॾिसण जे लाइ बि डॉक्टर साहब परिरी मुल्कनि जा दौरा कंदो हो त अखियुनि सां उहो वञी दस्तावेज़ ॾिसी अचे ऐं पक करे त इहा शइ ईअं आहे, छो त का बि शइ आउट ऑफ कॉन्टेक्स्ट लिखणु या वरी जंहिंजो को बुनियादु न हुजे, दस्तावेज़ी सबूत न हुजे, उनखे रेफरेंस करे बि इस्तेमालु करणु हुन न पिए चाहे। इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से उहो ई माण्हू करे थो सघे जंहिंखे इल्म जी, अदब जी, तहक़ीक़ जी इहा शनास हूंदी ऐं उहो तारीख़ में अॻिते ॾिसण जे क़ाबिलु हूंदो, उहो ई माण्हू उहो थो करे सघे। पर जॾहिं मां डॉक्टर साहब जी पोइ ज़िंदगी थी ॾिसां, उनजो नंढपण थी ॾिसां, हुनजो ख़ानदान थी ॾिसां, ऐं मां इहे ॻाल्हियूं हुनजे वात पंहिंजे संदसि वात मां ॿुधियूं ऐं इंटरव्यू में, त ईअं खणी तव्हां इहो चओ त न त तवंगरनि जे ख़ानदान सां हुनजो तालुक़ु हुयो, न को पुठियां उनजो बाबा साईं खे माल मिल्कियतूं छॾे वियो हो। मां त इहो चवंदसि त हिकिड़ी बख़्तावर मां, सदोरी माउ जो उहो पुटु हुयो, अहिड़ो लाल हुयो, अहिड़ो जुवार हुयो, जंहिंखे हुन ॼणे असांजे हवाले करे छॾियो। तव्हां उन चाचे जो अंदाज़ो लॻायो जंहिंखे संदसि भाउ 6 महीननि जो पुटु उनजे हंज में ॾिनो हुजे ऐं पाण लाॾे सफ़र करे वियो हुजे ऐं इनखे इहा रुॻो ताक़ीद कई हुजे त मुंहिंजे पुट खे पढ़ाइजांइ। उन चाचे केॾी मुहबतुनि सां हुनखे पढ़ायो हूंदो, हुनजी तालीम जो केॾो ऊनो कयो हूंदई, ऐं तव्हां उन ॿार खे ॾिसो जंहिं पंहिंजे उन पीउ जी, जंहिं हुनजो औज न ॾिठो, जंहिं हुनजी ज़िंदगी न ॾिठी, उनजो नालो रोशन कयईं, किथां खां किथां सफ़र कयईं, उठनि ते चढ़ी ॻोठ मां, जाफ़र लग़ारीअ जहिड़े नंढड़े ॻोठ मां निकिरी उठनि ते चढ़ी पाणीअ जे जहाज़ में सफ़र करे जूनागढ़ थो वञे पियो, पोइ अलीगढ़ थो वञे पियो, उनखां पोइ कोलंबिया यूनिवर्सिटी मां डॉक्टरेट थो करे पियो, ऐं उहा त रुॻो हिकिड़ी इब्तिदा हुई। ऐं वरी मोटी पंहिंजे वथाणनि ते अचणु, वरी मोटी पंहिंजे मुल्क में अचणु, वरी मोटी पंहिंजी सरज़मीन ते अचणु ऐं सिंध यूनिवर्सिटी में प्रोफेसर जी हैसियत सां अचणु ऐं एजुकेशन डिपार्टमेंट जो मुंतज़िम थियणु, सदर थियणु ऐं एजुकेशन डिपार्टमेंट जो पीढ़ ऐं बुनियादु रखणु डॉक्टर बलोच जो वॾो कारनामो आहे। वक़्तु मुख़्तसिर आहे, इन खां वधीक ॻाल्हाईंदसि, घणो कुझु ॻाल्हाए थी सघां, पर मूंखे ख़बर आहे त लिमिटेड टाइम आहे, वक़्तु मुख़्तसिर आहे। मां सिर्फ़ु इहो चवंदसि त असांजी हीअ ज़मीन, हीअ धरती, हीअ ज़रख़ेज़ ज़मीन अहिड़नि हीरनि जवाहरनि सां अलाह साईं असांखे नवाज़ियो आहे, पर छा असां उन्हनि जो फ़ाइदो वठूं था? डॉक्टर बलोच खे जेकॾहिं अॼु असां यादि था कयूं, मां मुबारकबाद थी ॾियां पई पाकिस्तान टेलीविज़न खे, त उन्हनि इहो प्रोग्राम कनि पिया डॉक्टर साहब ते, त मां सम्झां थी असांजो नओं नसुल जेको अञा वाक़ुफ़ु न आहे, असां हिननि जा ॾींहं मल्हाइण छॾे ॾिना आहिनि, असां नथा मल्हायूं हिननि जो विसाल जो ॾींहुं, न हुननि जे ॼम जा ॾींहं असां मल्हाइण छॾे ॾिना आहिनि। सो महिरबानी करे पंहिंजे उन्हनि हीरोज़ खे जंहिं पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ करे छॾी इल्म अदब जी ख़िदमत करण लाइ, हिन सरज़मीन जो नाले खे ऊचे करण जे लाइ, उन्हनि खे यादि रखो। पर कीअं यादि रखंदो? तव्हां तॾहिं यादि रखी था सघो जॾहिं हुननि जो कयल इल्मी पोरियो जेको आहे उनजो क़दुरु कयो, उन मूं फ़ाइदो वठो ऐं उन खां पोइ हीअं सां हंडायो। ऐं उन्हनि जी जेके कयल कम में जेके सभिनी खां वधीक नुमाया आहिनि, उहे एजुकेशन ते कयल कमु आहे, तालीम जे सिलसिले में। उनखां अलावा लोक अदब, लोक सिन्फ़ूं, सुघड़, ॿुझारतूं, मुहावरा,
लोकगीत, इहे सभु जेके डॉक्टर साहिबु सहेड़े असांजे लाइ रखी छॾिया आहिनि, उन्हनि जो क़दुरु कयो। इहे उहे माण्हू आहिनि जेके कामयाबु त छा नायाबु थी विया। हाणे ख़ुदा करे अलाह हुननि खे पंहिंजे जवारे रहमत में जाइ ॾींदो, नालो हुननि जो बुलंद ई रहंदो। असां न उनखे घटाए था सघूं, न वधाए था सघूं। उन्हनि जो पोरियो आहे जेको हलंदो रहंदो ऐं असांजे इल्म अदब जे मैदान खे रोशन कंदो रहंदो। अरशद, डॉक्टर बलोच साहब जिन जेके हिन वक़्तु आहिनि उहे अबदिया आरामी आहिनि पंहिंजे उस्ताद मोहतरम जे पेरनि खां, जीअं संदन वसियत हुई अलामा काज़ी साहब जे पेरांदीअ खां आहिनि। उनजो ॾाढो ख़ूबसूरत ई मज़ार आहे जेको असीं हिन वक़्तु तस्वीर जी सूरत में ॾिसूं पिया, छाकाणि त संदन ज़िंदगीअ ऐं कारनामनि जे बारे में हूअं त केतिरा ई किताब शाया थिया आहिनि। टिमाही महराण जो रिसालो त ही ख़ासि शानदार नंबर आहे जंहिंजे बैक टाइटल ते उन मज़ार जी तस्वीर आहे। असां सभई असांजी मालूमात में इज़ाफ़ो कयो त ही मज़ार कंहिं ठारायो, कंहिंजी निगरानीअ में ठहियो आहे? असां फैमिली वारनि जी ज़ाहिर को वॾो वेंदो आहे या कंहिं गरबाती वेंदो आहे त हमेशह फैमिली वारा ई उते उन जो क़बर वग़ैरह ठाराईंदा आहिनि। पर हिते असां कोशिशि कई थी हिते डासा जी मज़ार ठाराइजे। उनखां अॻु में जेके डासा जा चाहींदड़ हुआ, मोहबत कंदड़ हुआ, उन्हनि चयो त इहे एज़ाज़ असांखे मिले। पोइ उन्हनि मीटिंग कई असां सां। उन डासा जे चाहींदड़ मां जेके हुआ उन्हनि में अॻुवाण साईं डॉक्टर अब्दुल गफ़ार सूमर साहिबु थिया, साईं आफ्ताब शाह जामोट हुआ, साईं दुरमन भट्टी साहिबु हुआ, ऐं साईं इनायत बलोच साहिबु हुआ, साईं पंहिंजो जान मोहन भट्टी साहिबु उहे उन में शामिलु हुआ, साईं शरीफ़ निज़ामाणी साहिबु उहे हुआ। ॿिया बि हिकु ॿ नाला थी सघनि था। फैमिली जो बि कुझु हुन में हिसो हो। मज़ार जो नक्शो बि मज़ार जो नक्शो साईं शरीफ़ निज़ामाणी साहिबु उन्हनि जेको छो असल में डॉक्टर साहिब जे अलामा साहिब जे पेरनि में ई दफ़न कयो वियो। त कोशिशि इहा हुई जेके जीअं अलामा साहिब जी मज़ार ठहियलु आहे उन खे ई कॉपी कयो वञे, पर नंढी लेवल ते, माना पंहिंजे उस्ताद जी जेका मज़ार आहे या उनजो जेको मक़बरो आहे उन खां नंढो करे। सो इहो कॉपी उहा ई आहे जेका अलामा साहिब जी जेका मज़ार ठहियलु आहे, इहा उन जी असां कॉपी कयो आहे। जी साईं, मूंखे यादि थो पए त 1967-68 जी ॻाल्हि आहे। डॉक्टर बलोच साहिबु छाकाणि त सुगड़नि खे साण खणी उन्हनि जी तंज़ीमूं ऐं उन्हनि जी हिक ॿिए सां जेका सो कचहरियूं अरेंज कंदो हुयो, त मूंखे यादि थो पए महराण में उहा रिपोर्ट बि छपियल आहे त पहिरियां लाड़ जो हिकिड़ो सुगड़नि जो डेलीगेशन वठी उहो उतर वियो आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़ा लाड़काणो, सखर, घोटकी इन्हनि पासनि ॾांहुं वठी वियो आहे। वरी उहो कुझु ॾींहंनि खां पोइ वरी उतर वारा जेके सुगड़ आहिनि उन्हनि खे वठी वरी लाड़ जो इलाइक़ा, बदीन, ठट्टो, सुजावल, वरी इन्हनि पासनि में अची उहे महफ़िलूं मचायूं आहिनि। त ईअं माना हिकिड़ो एॾो एक्टिव माण्हू आहे जेको सभिनी खे गॾु बि खणी हले थो ऐं उन्हनि वटि जेके गोहर आहिनि, उन्हनि वटि जेके क़ीमती ख़ज़ाना आहिनि उहे जेका सो मेड़े अची सभिनी जे साम्हूं रखे थो। शेर, तव्हां इन ॻाल्हि जे तसलसुल में मूंखे यादि अचे पियो त डॉक्टर साहिब जिन जीअं ख़बर पई त म्यूज़िक सां बेपनाह, जीअं असांखे अरशद ॿुधायो त पाण चयूं था त ॿिए जनम में जेकॾहिं कुझु हुजे त आउं म्यूज़िक सां रग़बत रखंदुसि। ऐं उनजो वॾो मिसाल जेको अज़ीम शान त इंटरनेशनल जेको म्यूज़िक जो कंसर्ट आहे मोहन जे दड़े वारो अरशद, उते डॉक्टर साहिब जिन जी न फ़क़ति उते पाण कंपेयरिंग कई अथनि जेके सॼी दुनिया जा वेस्टर्न ऐं विलायती ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ जॾहिं वफ़द उते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब जे वक़्त में आयो आहे त पाण उनखे कंडक्ट कयो अथनि ऐं जंहिं अंग्रेज़ीअ ऐं जंहिं तरीक़े सां उन पाण सिंधी मौसीक़ी खे पेश कयो अथनि त उनजी तमामु वॾी वाखाण आहे। उनखां पोइ असांजे में सिंध जो जेको वॾे में वॾो सिंध सदियुनि खां जेको सेमिनार आहे उनजी मशावरत में डॉक्टर साहिब जो वॾो हिकिड़ो हथु आहे। डॉक्टर साहिब जिन पंहिंजी ज़िंदगीअ जा त किताब इदारा छपाईंदा रहिया, कंपाइल थींदा रहिया, अशाद पज़ीर थींदा रहिया, इवन रिहान हीरन खान बि संदन ज़िंदगीअ में शाया थियणु शुरू थी विया। पर डॉक्टर साहिब जिन जी ज़िंदगीअ जो केतिरो ई सरमायो आहे अरशद जेको तव्हांजे, छाकाणि त तव्हां क़रीब तरीन उन्हनि खे रहिया आहियो, बल्कि शहर अॻु वांगुरु रहिया आहियो। त डॉक्टर साहिब जो जेको बाक़ी कमु हो या जेको बाक़ियात आहे, मकाला, मज़मून, संदन तक़रीरूं, इंटरव्यूज़, ख़त, त छा उहे सभु कंपाइल थिया आहिनि? जी साईं, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई। डॉक्टर साहिब कंहिं तरह जॾहिं तव्हां सम्झो गुज़ारे पियो हिकिड़ो ॾींहुं अॻु जी ॻाल्हि आहे, तव्हां डॉक्टर साहिब जी कचहरी मां ईअं महसूसु कंदा त डॉक्टर साहिब वटि अलाए अञा छा छा करिणो आहे। डॉक्टर साहिब खे डॉक्टर साहिब ईअं मायूस कोन हुआ को हाणे ऐं वॾो थी वियो आहियां, मूंखे हिन कमु न कयां। हू ॿुधाईंदा त हाणे हीअ कंदुसि, पोइ हीअ कंदुसि, पोइ हीअ कंदुसि, मतिलबु उन हो त भई हर वक़्तु कमु करिणो आहे। पोइ डॉक्टर साहिब जे जान छॾण खां पोइ कुझु शयूं जेके असांखे सम्झ में आयूं तीअं करणु घुरिजनि, जेके हाणे जीअं ख़ासि तौर तव्हां जीअं चयो मज़मून मकाला, उहे डॉक्टर साहिब जा मज़मून मकाला के बहिराण में छपियल हुआ, के नई ज़िंदगी में छपियल हुआ, के पैगाम रिसाले में छपियल हुआ, के आमराय रिसालो
निकिरंदो उन में छपियल हुआ। पोइ असां कोशिशि कईसीं त इन्हनि सभिनी खे हाणे वरी नई सही मज़मून मकाला गॾु कजनि, छो जो उहे रिसाला उन वक़्त में हुआ, पोइ हाणे अवेलेबल कोन हुआ। पोइ रासा जे मज़मून मकालनि खे असां 7 वॉल्यूमनि में आंदो आहे साईं, तक़रीबन 300 खां मथे उहे मज़मून मकाला आहिनि। इहे 7 वॉल्यूम इन जा अची चुका आहिनि। उन खां पोइ साईं वरी असां कोशिशि कई त डॉक्टर साहिब जा इंटरव्यू आहिनि जेके उहे गॾु कजनि। इंटरव्यू जो हिकिड़ो वॉल्यूम अची वियो आहे, ॿिए ते आउं कमु कयां वेठो। पोइ डॉक्टर साहिब जूं तकरीरूं आहिनि, तकरीरुनि जो 2 वॉल्यूम अची चुका आहिनि, 3 ते कमु हलंदड़ आहे, माना मवाद गॾु थिए पियो 3 जो। पोइ अहिड़ी तरह डॉक्टर साहिब जा ख़त, हिकिड़ा ख़त उहे जेके डॉक्टर साहिब लिखियल हुआ उहे 16 आहिनि, उहे त घर में हुआ, पर डॉक्टर साहिब उहे ख़त जेके ॿाहिरि ॿियनि माण्हुनि खे लिखियल आहिनि उहे गॾु कजनि। उन सिलसिले में मदर साहिबु हिकिड़ो सिद्दीक़ साहिब जो वाइस चांसलर हिकिड़ो किताबु छपियो हो, पोइ उन में मदर साहिबु गाॾी बि यूनिवर्सिटी ॾिनी, जंहिंमें आऊं हुउसि, साईं शौकत शोरो साहिबु हुआ, चाचा अब्दुर्रहमान मैसर हुआ, मंगी साहिबु हुआ, असां वियासीं साहिब जिन बि शायदि को ख़तनि जो मजमूओ। हा, उहो साईं उहे ख़त डॉक्टर साहिब जी वफ़ात खां पोइ जा आहिनि। ऐं ॻाल्हि पियो कयां डॉक्टर साहिब जा सही पंहिंजा लिखियल ख़त गॾु करणा हुआ, जंहिं लाइ मदर साहिबु असांखे गाॾी ॾिनी, सॼे सिंध में बंदोबस्तु थियो, असां हुते वियासीं, माण्हुनि खां ख़त वरितासीं, फ़ोटो कॉपियूं करायोसीं। उहो किताबु छपियो हुते 200 सुफ़नि जो, उन 200 सुफ़नि जो शायदि 50-60 माण्हू हुआ। डॉक्टर साहिब वफ़ात खां पोइ मूं सोचियो बाबा त असां हर रोज़ु 10 खां 12 लिफ़ाफ़ा ते बाबा डेली पोस्ट कंदा हुआ माण्हुनि खे, इहे ख़त तमामु घणा हूंदा, ऐं कोशिशि कया इन कम ते। पोइ मूं साईं 600 ख़त वरी पोइ डॉक्टर साहिब ॿिया गॾु कया, 600 ख़त मूं डॉक्टर साहिब पोइ गॾु कया। आख़िरी जेको ख़त मूं 1935 जो बि अथायो डॉक्टर साहिब जो। डॉक्टर साहिब जॾहिं अलीगढ़ में पढ़ंदा, पोइ पंहिंजे चाचे खे लिखियो अथनि त ऐं फलाणी ॾींहुं हिते अची लहंदुसि ट्रेन में, पोइ हुते फलाणी कोठी वटि घोड़ी काए अचिजो, पोइ हुतां तव्हां वेंदुसि, मूंसां गॾु ॿियो दोस्त बि हूंदो, पोइ उनजो बि हुते बंदोबस्तु कजो। अहिड़ा ख़त बि असांखे उहे अथाया। अरशद माशाअल्लाह, तव्हां जीअं ॿुधायो त डॉक्टर साहिब जिन जे विसाल खां पोइ जेको कुझु बि उन्हनि जो टिड़ियल पखिड़ियल सरमायो हो, उनखे तव्हां हिकिड़े सादतमंद फ़र्ज़ंद जी हैसियत में सहेड़ियो, ऐं पोइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उहो शाया बि थींदो रहियो आहे। हिन वक़्तु नाज़रीन असीं, छाकाणि त हिकिड़ो डॉक्टर साहिब जो हवालो बार बार अचे पियो, जामे लुग़त ऐं लुग़त नवीसी, या ईअं चइजे त लुग़त स्कीम, त ख़ुदि डॉक्टर साहिब जिन पंहिंजे इन ज़ौक़ या हर्फ़ गॾु करण ऐं लुग़त ठाहिण जे पुठियां संदन छा स्ट्रेटजी आहे, हू पाण था असांखे ॿुधाइनि। सिंधी लुग़त ते तमामु रातियुनि जूं रातियूं सम्झो त जागी, ऐं 15 साल खनि कमु कयो, तॾहिं जवानी बि हुई। पोइ इहा जॾहिं डिक्शनरी ठही त असां पहिरियों जुल्द उन खे बाक़ाइदे मुरतब करे एडिट जंहिंखे चइबो आहे अंग्रेज़ी में, हिकु हिकु लफ़्ज़ हिकु हिकु हर्फ़ ॾिसी ज़ेर ज़बर ॾेई इनखे एडिटिंग चइबो आहे, चङी तरह सां नूच सां ॾिसिजे। उहो छपियो, पोइ बंदि कराए छॾियूं, चऊं त डिक्शनरी ख़राबु आहे। एडिटोरियल लिखिया विया सिंधी अख़बारनि में, यारी ज़िंदगी इहा तमामु ख़राबु आहे। पोइ रहिजी वई ॻाल्हि, पोइ मिनतूं कयूंसीं त बाबा इहा ॻाल्हि ठहे कान थी, इनखे हलायो। नेठि आख़िर कहर ऐं होसि इस्लामाबाद, ऐं पोयां चऊं त हाणे भला छा आहे, चऊं त डॉक्टर बलोच जेको आहे सो नथो करे, इनखे नथो ठाहे, तंहिंजे करे जीअं आहे तीअं ठाहे छॾियो, छपे छॾियो। बाबा डॉक्टर बलोच त ठाही आहे, उहो त चवे थो थियणु घुरिजे, पर इनखे रिवाइज़ करे एडिट करे पोइ छापिजे। इहा ॻाल्हि सम्झ में माण्हू खे नथी अचे त एडिट करे छापण छा आहे। पोइ चयूं त बसि हाणे तमामु देरि थी वई, हाणे हीअ थी वियो, हाणे जीअं आहे तीअं छापे छॾिजे। त असांजो जेको रफ़ वर्क, रफ़ त कोन चइबो, असां 3 दफ़ा वरी रिवाइज़ कयो, पर प्रेस खां अॻु में जेको फाइनलाइज़ कबो आहे, उन खां अॻु में जेको मवादु पियो सो जंहिंजो तीअं छापे छॾियऊं, ऐं छापियो उन्हनि माण्हुनि जो, उनखे का ख़बर कान हुई, केतिरनि लफ़्ज़नि जी समूह कनि जी त ख़बर हुई, पर डिक्शनरी ठाहींदड़ जेके हुआ, जिन खां असां पुछाऊं कयूं, जेका असां ख़बर हुई, उहा उन्हनि खे त ख़बर कान हुई। पोइ छपिजी वई डिक्शनरी, 5 जिल्द आहिनि जेके छपिया आहिनि, 2500 सुफ़ा आहिनि उन जा। पोइ उनजो इलाजु इहो हो त इन जो ॿियो एडिशन शाया कजे। ऑक्सफर्ड डिक्शनरी आहे, केतिरनि एडिशन्स मां गुज़री आहे। उर्दू जेका डिक्शनरी आहे उहा हिकिड़ी पूरी थी आहे, वरी ॿी छपिजे, ॿी पई हले, 3 पई हले। तमामु घणो सिंधी अदबी बोर्ड खे मिनत करे मञायोसीं त महिरबानी करे हिन जो ॿियो एडिशन भला करियूं, त इन जूं तस्सीहूं कयूं, इन में का दुरुस्ती थींदी। जेसिताईं आउं ज़िंदा आहियां तेसिताईं इहो करे ॾींदा। ऐं मूं जेका डिक्शनरी ठाही, मिसाल हिकिड़ो तव्हांखे चवण जी त ॻाल्हि कान्हे, पर इहा लोक अदब जो सॼा जेके 40-50 जुल्द कयासीं, डिक्शनरी ठाहीसीं, तंहिंमें हिकिड़ो पाई जो पैसो बि मूं कोन वरितो बोर्ड खां। त मूं सलाह ॾिनी, अञा बि वक़्तु वियो कोन्हे को, हिन डिक्शनरी खे असां ॿियो एडिशन जो कढूं। पोइ चऊं त हा, पोइ रेज़ोल्यूशन पास थियो, चऊं त वरी तव्हां करियो, चऊं अखियुनि सां असां कंदासीं। पोइ असां कमु शुरू कयो,
ही अवां खे डॉक्टर साहब जा ख़ुदि पंहिंजी ज़ुबानी लुग़त स्कीम जो जेको बि संदन हवालो पाण असांखे ॿुधायो जी शेर। डॉक्टर साहब ते PhDs थी चुकियूं आहिनि ऐं थियनि बि जी, पियूं। जी, हिकिड़ो जी। तहक़ीक़ी कमु ज़बरदस्त आहे। आहे, डॉक्टर साहब जी तारीख़ नवीसी ते डॉक्टर बरकत ॾाहिरी आहे, हुन कमु कयो आहे, उहो कमु थी जो डॉक्टर साहब जे कुतुबखाने ते PhD थी चुकी आहे, जेके हुन जा किताब आहिनि, उन किताबनि में जेको मौजूदु मटीरियल आहे। ऐं हिन वक़्तु बि मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में डॉक्टर साहब जे मुख़्तलिफ़ कम ते उहो तहक़ीक़ी कमु हले पियो। सिर्फ़ु सिंधी ज़ुबान में लिखंदा न हुआ, 8 ॿोलियुनि में संदन किताब आहे। ऐं भाईंदुसि जेकॾहिं कुझु तारुफ़ हुन जो मुख़्तसरनि असांखे ॿुधाइनि त उहो कहिड़नि कहिड़नि मौज़ूअनि ते अरशद जेके मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में डॉक्टर साहब जिन लिखिया आहिनि। छो त अकेडमी अदबियात वारनि उन्हनि जे बारे में उर्दूअ में ज़बरदस्त एंथोलॉजी जारी कई आहे। गॾोगॾु ताज जोए साहब मिसाली आलिम जो उनवान सां संदन ज़िंदगी जी मुख़्तलिफ़ पहलुअनि खे सिंध जे स्कॉलर्स हुन जे बारे में जेको कुझु लिखियो आहे त जेको ही ॿियो पहलू आहे त इहे केतिरियूं ॿोलियूं आहिनि जिन खे डॉक्टर साहब जिन लिखियो आहे महारत सां ऐं उन जे किताब बि संदन मौजूदु आहिनि। जी साईं, डॉक्टर साहब ते 5 ॿोलियुनि ते कमु आहे। ओके। हाणे सिंधी ते जीअं अचूं, सभ खां पहिरीं डॉक्टर साहब जो कमु जीअं लोक अदब ते आहे। लोक अदब जा 42 जुल्द आहिनि। पोइ शाह जो रिसालो आहे, 9 जेको जुल्द आहिनि उहे शाह जे रिसाले ते, 9 जुल्द शाह जे कलाम ते जेको उनमें दारो कलाम उन ते आहे। ऐं तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां, साईं डॉक्टर साहब ॻाल्हि कई त जेको 9 जुल्द आहे शाह जो रिसालो, उन में 65 रिसाला जेके डॉक्टर साहब भेटिया उहे बि उन में पिया आहिनि। उन में मुख़्तलिफ़ पढ़ियूं जेके आहिनि, जेके माफ़ु कजो, जेके 9 रिसाला आहिनि डॉक्टर साहब जा, उन में मुख़्तलिफ़ पढ़ियूं जेके 64-65 रिसाला डॉक्टर साहब साम्हूं आहे, डॉक्टर साहब उहे बि उते रखी छॾिया आहिनि। त मुंहिंजो जेको इल्मु थो चवे थी बैत ईअं हुअणु घुरिजे, पर हीअ जेके 64 रिसालनि में हीअ जेके हीअ ईअं थो चवे, हीअ रिसालो ईअं थो चवे, ईअं थो चवे, त इहो जो केॾो वॾो कमु आहे। डॉक्टर साहब जो रिसालो असांजे साम्हूं न आहे, असां सां गॾु डॉक्टर साहब जे रिसाल सां गॾु 64-65 रिसाला ॿिया बि उन 9 जुल्दनि में मौजूदु आहिनि। पोइ असां वरी लुग़त ते अचूं था, 5 जुल्द आहिनि लुग़त जा। पोइ इहे उन खां पोइ सिंधी उर्दू लुग़त, वरी उर्दू सिंधी लुग़त पे आहे। 1 जुल्दी लुग़त डॉक्टर साहब जी, उहा वरी जो माण्हू सफ़र में खणी सघे, को माण्हू स्टूडेंट पढ़ी सघे, उहा उन लाइ आहे। रोशनी शाह जे रिसाले जी लुग़त आहे, उहा बि मौजूदु आहे। वरी ईअं क्लासिकल जेके शाइर आहिनि उन्हनि ते 7-8 किताब आहिनि डॉक्टर साहब जा। पोइ पाण अचूं असांजा, ॾिसो न, सिंध जी मच्छी ते बि डॉक्टर साहब किताब आहे। मिठे जी मच्छी सिंध जी, वरी उन जा फ़ोटू आहिनि उन में, वरी खारे जी मच्छी, समुंड जी मच्छी, उन जा बि उन में फ़ोटू आहिनि। डॉक्टर साहब जो पहिरियों किताब आहे गॾ, सभ खां पहिरियों ॿिए लाइन जे ॿोल खां अॻु में किताब डॉक्टर साहब गॾ जो किताब आहे, गॾ ते नाले आहे। जफ़ाकश जानवर आहे। उर्दू में ते डॉक्टर साहब जो किताब आहे, मौलाना आज़ाद सुबानी ते आहे। जी जी। सिंध में उर्दू शाइरी, तुलबा और तैलीम जे क़ाइदा आज़म जा जेके लेक्चर आहिनि या जेके उनजा खुतबा आहिनि, उन ते किताब आहे डॉक्टर साहब जो। गुलशन उर्दू जो किताब आहे डॉक्टर साहब, जंहिंमें डॉक्टर साहब जा जेके मुख़्तलिफ़ मज़मून ऐं मकाला टिड़े पखिड़ियल उहे उन में मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब जा अंग्रेज़ी में किताब, सभ खां पहिरीं डॉक्टर साहब जी PhD थी था, नेशनल सिस्टम ऑफ एजुकेशन एंड एजुकेशन ऑफ टीचर्स। छो नओं मुल्क ठहियो पाकिस्तान जो, डॉक्टर साहब लिखियो त हाणे असांजी तइलीम जो निज़ाम कहिड़ो हुअणु घुरिजे। पोइ साईं एडवेंट ऑफ इस्लाम इन इंडोनेशिया, इंडोनेशिया में इस्लाम कीअं, इहो डॉक्टर साहब किताब। हज़रत बिलाल ते किताब अंग्रेज़ी में, बिलाल। पोइ डॉक्टर साहब जो किताब साईं आहे पंहिंजो नॉर्थ वेस्ट ऑफ फ्रंटियर्स ऑफ पाकिस्तान, इहो अंग्रेज़ी में मशहूरु किताब आहे। अरबी ऐं फ़ारसीअ में, अरबी फ़ारसी में साईं, फ़ारसी में डॉक्टर साहब जेको जीअं ख़लील जिब्रान जो किताब हो, तकमिला वारो किताब, उन डॉक्टर साहब आख़िरी टियों जेको आहे, या जेके 20वीं सदी में जेके शाइर मौजूदु हुआ, या जेके फ़ारसी जा जेके बैच चवंदा, उन खे डॉक्टर साहब आंदो आहे तकमिला। हा, उहो त उन कमु कयो, डॉक्टर साहब जी तसलुल खे अॻिते वधायो आहे। जी जी। इहो डॉक्टर साहब किताब आहे। पंहिंजो ॿियो डॉक्टर साहब जे जेके मखतूम मोहम्मद मुइन ठटवी, मोहम्मद मखतूम, जेके पंहिंजे अॻे जेके आलिम हुआ, उन्हनि जा ख़त डॉक्टर साहब गॾु कया, उहो बि फ़ारसी में बि आहिनि, उहे अरबी में बि हिकिड़ो किताबु आहे, उहो बि यूनिवर्सिटी मां छपियो आहे। फ़ारसी में कुझु किताब आहिनि, इहे नाला मूंखे ज़हन में कोन था अचनि। अच्छा, भला ॿुधो, किताबनि जे पस मंज़र में असीं जेकॾहिं ॾिसूं त डॉक्टर साहब ख़ुदि पंहिंजी ज़ात में हिकिड़ी अंजुमन, हिकिड़ी यूनिवर्सिटी, हिकिड़ो इदारो आहिनि, इदारा साज़ आहिनि। त डॉक्टर साहब जी हयातीअ में या उन खां पोइ के अहिड़ा इदारा जेके संदन नालनि सां, के रोड रस्ता, के स्कूल, के इंस्टीट्यूशन्स, के ऑडिटोरियम, के स्टूडियो? जी साईं, ऐं पहिरीं ज़िक्र कयां थो डॉक्टर साहब जी जेके पाण इदारा ठाहिया, उनजो ज़िक्र करे वञा। सभ खां पहिरीं साईं डॉक्टर साहब फैकल्टी ऑफ एजुकेशन जो बुनियादु विधियो। त डॉक्टर साहब ॿाहिरां पढ़ी आया, PhD कई ॿाहिरां एजुकेशन ते। पाकिस्तान में जेका फैकल्टी ऑफ एजुकेशन आहे, सॼे पाकिस्तान में पहिरीं जेका यूनिवर्सिटी जामशोर में क़ाइमु थी, उहा डॉक्टर साहब क़ाइमु कई। उन खां पोइ इस्लामिक इंटरनेशनल यूनिवर्सिटी इस्लामाबाद में, उन डॉक्टर साहब बानी वाइस चांसलर आहिनि उनजा। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहे, बहिराण आर्ट काउंसिल आहे, इहे। ऐं डॉक्टर साहब जी हयाती में जेके डॉक्टर साहब खे
एज़ाज़ मिलिया उनमें डॉक्टर एनेबल इंस्टीट्यूट आहे। जी हाँ। 26 सेप्टेम्बर 2009 ते इदारो क़ाइमु थियो। डॉक्टर साहब पाण उन जी जो इफ़्तिताह कयो, पाण सदारत कई इन प्रोग्राम जी। हींअर इहो इदारो यूनिवर्सिटी जामशोरे में आहे। उन लाइ बि मदर साहब महिरबानी कई 3 एकड़ असांखे ॾेई वियो। डॉक्टर साहब खे थी जेको इदारो सरकारी तरह सां जिथे बि ठहे त उहो असांजी यूनिवर्सिटी में ठहे, उहो बि इदारो आहे डॉक्टर साहब जो। डॉक्टर साहब जी वफ़ात खां पोइ साईं इस्लामिक इंटरनेशनल यूनिवर्सिटी इस्लामाबाद जे साम्हूं वारो जेको रस्तो आहे, मेन गेट आहे, जेको मेन रस्तो आहे, उहो डॉक्टर साहब नाले सां मनसूबु आहे। उन बोर्ड ते बाक़ाइदा लॻियल आहे वॾे उन रोड ते। हिते पाण वटि पूनम पेट्रोल पंप आहे हैदराबाद में, इन खां वठी कासिम चौक ताईं इहो वॾो बोर्ड लॻो आहे, रोड डॉक्टर साहब नाले सां आहे। ठीकु आहे साईं। डॉक्टर बलोच हॉल सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में डॉक्टर साहब नाले सां मनसूबु आहे। उन खां पोइ कार्नर साईं डॉक्टर साहब जिथे किथे आहिनि, कैडेट कॉलेज लाड़काने में कार्नर आहे डॉक्टर साहब जो, कार्नर आहे सिंधोलॉजी में आहे, सिंध म्यूज़ियम में आहे। जेतिरे क़दुरु मूंखे यादि पए थो त छाकाणि त इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया त बहरहाल डॉक्टर साहब जिन जे अॻे ई हो, जिन जी मशावरत में पाण बिल्कुलु विख विख ते शरीक रहिया। रेडियो पाकिस्तान ठहियो त उन में लोक अदब जे तरवीज जे लाइ ऐं क्लासिकल असांजे शाइरनि जे कलाम खे ॻाल्हाइण जे सिलसिले में वरी पाकिस्तान टेलीविज़न जॾहिं 1972 खां वठी सिंधीअ में प्रोग्राम नशर कया त डॉक्टर साहब जिन बेहद ज़ौक़ शौक़ सां न फ़क़ति उहे प्रोग्राम खे ॾिसंदा हुआ, मूंखे लॻे थो त टेलीविज़न तव्हांजे घर में त डॉक्टर साहब जिन उनखे ॾिसंदा हुआ। ऐं हीअ जेको उताक कचहरियूं या मच कचहरियुनि जो जेको बुनियादी कॉन्सेप्ट आहे उहो या त डॉक्टर साहब जी तहरीर में मौजूदु आहे या वरी संदन अमली मशावरत सां टेलीविज़न बि। त टीवी जा प्रोग्राम तव्हां कॾहिं ॾिठो ॾिसंदा डॉक्टर साहब बिल्कुलु पंहिंजे कमकार खां फारिग थींदा टीवी शौक़ सां ॾिसंदा हुआ। फिल्मूं बिल्कुलु फिल्मूं आख़िरी ॾींहंनि में त घणो टाइम खपे या उन जो फिल्मुनि जी मूंखे यादि कोन्हे, पर जे डॉक्टर साहब जीअं नेशनल जियोग्राफिक चैनल आहे, जानवरनि वारो चैनल, उहो डॉक्टर साहब शौक़ सां ॾिसंदा। अच्छा। ॿियो डॉक्टर साहब खे रेसलिंग वणंदी, अच्छा, जेके रेसलिंग थींदी आहे, इहे शयूं डॉक्टर साहब शौक़ सां ॾिसंदा। इहे 2 चैनल डॉक्टर साहब बसि बिल्कुलु हलंदो हो त उहो कमु छॾे बि ॾिसंदा हुआ। इहो ऐं आख़िरी सवाल ॾिठो हलां छाकाणि त उन जी बेगम साहिबा जेका डॉक्टर साहब जिन जी रही, उन लिखियो त डॉक्टर साहब हूअं त वॾा बहादुर आहिनि, पर जॾहिं खेनि बुख़ारु थींदो हो त पोइ माना हिकिड़ी ख़ासि जेको थींदो आहे चिंघण जेके थो चइजे, त तव्हां बि डॉक्टर साहब जिन खे थोरो नाचाक ॾिठो हूंदो अक्सर, त छा कैफ़ियत हूंदी हुई उन्हनि जी? बिल्कुलु साईं, ॾाढी उमिरि मां लिखियो आहे डॉक्टर साहब खे तबियत ख़राबु थिए या बुख़ारु थिए या ज़ुकाम थिए नंढड़े ॿार वांगुरु थी वेंदा डॉक्टर साहब। ऐं मूंखे यादि आहे डॉक्टर साहब अप्रैल मई ताईं स्वेटर पाईंदा, सीउ त डॉक्टर साहब खे त बिल्कुलु बर्दाश्त कोन हूंदो। अच्छा। बिल्कुलु, ऐं एहतियात तमामु घणो, मिसाल ज़ुकाम थियो आहे त मूंखे चवंदा हाणे परे थी वियो, तोखे न थी वञे, पोइ उन लाइ जेके काढ़ा, जेके जोशांदा, ॿिया जेके शयूं थींदियूं डॉक्टर साहब कंदा। त इन ई जेके सिहत जे मामले में डॉक्टर साहब बिल्कुलु तमामु मोहतात हूंदा। संदन विसाल त अप्रैल जो महीनो आहे। आख़िरी जेके 55-56 कलाक आहिनि ज़िंदगीअ जा या वफ़ात खां कुझु जा 2-3 ॾींहं आहिनि, उन्हनि में संदन छा एक्टिविटी रही, उतां कीअं नज़र आया, छा उन्हनि खे लॻो त उहे हाणे वञण वारा आहिनि दुनिया मां? जी साईं, बिल्कुलु। इन मां हिकिड़ी ॻाल्हि मां अंदाज़ो ईअं थियो त डॉक्टर साहब खे 23 मार्च 2011 ते जेको सदारती अवार्ड आहे उहो मिलियो। उहो वञिणो हुते प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट हाउस में डॉक्टर साहब कोन सघिया इस्लामाबाद, पर डॉक्टर अब्दुल गफ़ार सुमर साहब खणी आया हिते हैदराबाद। पोइ डॉक्टर साहब वरी सुमर साहब हिकिड़ी कोशिशि कई त हिकिड़ी गैदरिंग रखिजे, उन में डॉक्टर साहब खे अवार्ड पेश कयो वञे। पोइ साईं आफ़ताब शाह डामोर जे बंगले ते इहा कचहरी रखी वई, जंहिंमें काफ़ी माण्हू हुआ, पढ़ियल लिखियल माण्हू हुआ, 20-25 माण्हू हुआसीं हुन में। पोइ हुते डॉक्टर साहब खे उहो प्रेज़ेंट कयो वियो दोस्तनि, जेको हिलाल इम्तियाज़ अवार्ड आहे उहो डॉक्टर साहब खे ॾिनो। पोइ ॾाढो डॉक्टर साहब ख़ुशि हुआ हुते, ऐं उहो उनजी वीडियो बि मूं वटि आहे। उन में डॉक्टर साहब कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके डॉक्टर साहब कॾहिं न कयूं हुजनि। ख़ासि तौर पंहिंजे इश्क जी बि डॉक्टर साहब ॻाल्हि कई आहे, न तारे डॉक्टर साहब पंहिंजे इश्क जी ॻाल्हि किथे बि कोन कई आहे, उहा वीडियो मूं वटि आहे। पोइ चयईं ऐं होशियारु पढ़ाई में, पोइ फलाणी छोकिरी, पोइ मूंखे चयो त हलो पाण किथे डिनर कयूं या मिलूं, इहा अहिड़ी तरह जी ॻाल्हि कई आहे डॉक्टर साहब, माना ख़ुशि हुआ ॾाढा। पोइ जॾहिं घर मोटिया आहियूं साईं, उन ॾींहुं मुस्लिम सोसाइटी वारो घर जिते असां आख़िरी ॾींहं में रहंदा, पोइ असांजी फुफी आपा हमीदा, उन ई डॉक्टर साहब चयो आहे बिल्कुलु, उहो हाणे 3 अप्रैल जो ॾींहुं आहे, 6 अप्रैल ते असां विसाल लॻनि। डॉक्टर साहब खे चयो पंहिंजी न्याणी खे था चवनि, मां एॾो ख़ुशि आहियां अॼु जे डॉक्टर अलाह साईं मूंखे जे चवे त हाणे हितां मोकिलिया त ख़ुशी ख़ुशी हलियो वेंदुसि। अर्शद, तव्हां डॉक्टर साहब जी शाइरी जेका असां पढ़ी बि आहे, महिराण में बि शाया थी आहे, पर ख़ुदि डॉक्टर साहब पंहिंजे हिकिड़े इंटरव्यू में इन्हनि दिलचस्प हक़ीक़तुनि तां पर्दा खया आहिनि त पाण कीअं शाइरी कंदा हुआ, कीअं तरही मुशाइरनि में वेंदा हुआ। त उन न फ़क़ति असीं नाज़रीन तव्हांखे डॉक्टर साहब जिन जे उन गुफ़्तगू जो हिसो ॿुधायूं था, पर डॉक्टर साहब जिन जा हथ अखर एॾा ख़ूबसूरत तव्हांखे ॾेखारियूं था।
जॾहिं पढ़ंदा हुआसीं तॾहिं बज़म मुशाइरा थींदा हुआ। हिते सिंधी अदबी सोसाइटी हुई हैदराबाद में, मरहूम मोहम्मद सिद्दीक़ मेमून जो सेक्रेटरी हो, उन जे मातहत मुशाइरा थींदा हुआ। पोइ नौशहर मदरसे में असां बज़म मुशाइरे जो हिकिड़ो बुनियादु उते पियो। तंहिंजो सेक्रेटरी आऊं हुउसि ऐं असांजो जेको सदर हो, जेको असांखे अॻिते रहनुमा हो, सो मरहूम असांजो उस्ताद मखदूम अमीर अहमद साहिबु हो। 5 दर्जे खां वठी 7 दर्जे ताईं, माना 3 साल बज़म मुशाइरा उहा नौशहरे में हली वॾे ज़ोर सां। तंहिंमें असां नज़म ठाहींदा हुआसीं, उनखे नज़म ई चइबो, शाइरी त कोन चइबो, पर नज़म बि माना जेको वज़न में पूरो हुजे, लफ़्ज़ संजीदा हुजनि, सुठा हुजनि, पूरी भेच में अचनि, माना सभली करे, इहे सभु ॻाल्हियूं। इन में असां तमामु वॾो बहिरो वरितो। पोइ वरी उन मां मूंखे यादगिरी आहे त असांखे हिते हैदराबाद में ट्रेनिंग कॉलेज में हिकिड़ो मुशाइरो थियो, तंहिंजी सदात मरहूम मीरा मोहम्मद शाह साहिबु कई। उहो सिंधी अदबी सोसाइटी जे मातहत थियो। उन जो मिसरा हो त मरण ऐं जीअण खे को सम्झे सियाणो। पोइ मूंखे उतां नौशहरे मां मोकिलियो त तूं वञी उते पढ़। पोइ मूं हिते नज़म पढ़ियो, तंहिंमें ॾाढियूं ताड़ियूं वॻियूं, ऐं तव्हां नंढो हुउसि, मूंखे ख़बर कान्हे का, पर ॾाढो कोन पसंदि कयो। पोइ जूनागढ़ में बि असां बज़म मुशाइरो वञी कयो, नज़म जी रुॻी जेसि ताईं आहे। उते असां मुशाइरा कंदा हुआसीं, सिंधी छोकिरा तमामु घणा हुआ ऐं उते मुशाइरा तमामु सुठा थींदा हुआ। पोइ इन में त हिकिड़ो हो त मूं इहो ठाहियो ॾे दवा का बिरह जे बीमार खे, तरह थींदी आहे न मिसरा जी, त ॾे दवा का बिरह जे बीमार खे। पोइ वरी गज़ब ठाहियोसीं, पोइ मूं बि हिकिड़ो ठाहियो त दां तुंहिंजे दर्द जी कंहिंखे ॾियां, चओ सॼण गिरनार खे ॾातार खे। गिरनार ऐं ॾातार ॿ जबल आहिनि उते, त उन क़िस्म जा। पर पोइ ॾिठोसीं त इहा जेका आहे सिर्फ़ु ज़हनी मश्क आहे, इहा ज़हनी मश्क आहे। जेसि ताईं को जज़्बो अंदरि सां फ़िक्र जो न हुजे, छो सही शाइरी उहा जेका फ़िक्र, उन में फ़िक्र हुजे, ऐं उन फ़िक्र खां सवाइ जेका शाइरी आहे रुॻी लफ़्ज़ी आहे, उन मां रुॻी ज़हनी अयाशी आहे। बाक़ी फ़िक्र वारी शाइरी जेका आहे सा निहायत बुलंद आहे, तमामु सुठी आहे। पोइ उन ॻाल्हि खे मूं छॾे ॾिनो। डॉक्टर साहब जे जेके सफ़रनामा आहिनि या माग मकान जूं जेके सयाहतूं आहिनि, शाह लतीफ़ ते भेरूमल लिखी छॾियो, शेख अयाज़ थर जा सैर पाण लिखी छॾिया, डॉक्टर साहब पाण बि पंहिंजा माग मकान जा सैर लिखिया आहिनि। त थोरो असांखे ॿुधाए त डॉक्टर साहब तव्हांजी नज़र में किथे किथे विया आहिनि? नसीर साईं, वाक़ई हक़ीक़त इहा ई आहे त सिंध जो अहिड़ो को ॻोठु कोन्हे को जिथे डॉक्टर साहब न वियो हुजे। मूंखे पाण यादि थो अचे त असां नंढड़ा हुआसीं ऐं ॻोठ अदी खान राजपर कोट जी तालुके जो हिकिड़ो रिमोट एरिया में ॻोठु आहे, इलाही बहराड़ी आहे, जिथे अॼु बि ढंग जी बिजली कान्हे पहुती। त उते जेको आहे सो चवंदा हुआ त हिते डॉक्टर नून साहब आयो हुयो। त उन वक़्तु मुंहिंजे ॿारनि ज़हन में इहो सम्झ में न ईंदो त डॉक्टर नून साहब केरु हुयो। त जॾहिं थोरो शऊर संभालियोसीं ऐं वॾा थियासीं, किताबनि में पढ़ियोसीं डॉक्टर एन ए बलोच जे बारे में, त ख़बर पई त उहो डॉक्टर नून साहब डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहब हुयो, जेको उते मुख़्तलिफ़ सुघड़नि वटि हली ईंदो हुयो, मुख़्तलिफ़ उस्तादनि वटि हली ईंदो हुयो। ऐं हू वॾी नंढाई जो त बिल्कुलु फ़र्क़ु न रखंदो हुयो। कराची यूनिवर्सिटी जो हिकिड़ो स्टूडेंट हुयो हनान गबोल, हुन थोरो ई कमु कयो शाह साहब जे बलोची शाइरी ते। त हू पुछाए करे डॉक्टर बलोच साहब हेॾो वॾो माण्हू हिकिड़े जेको आहे सो एम ए जे शागिर्द वटि उते हली करे आयो आहे, त बाबा तूं हे कमु कयो आहे ऐं आउं जेको आहे सो ॼाणणु चाहियां थो। त उते हू हली थो अचे ऐं जॾहिं बलोचिस्तान वारो पासो थो रखे त इन पासे निकिरी थो पियो, कॾहिं उठनि ते, कॾहिं पंधु, कॾहिं कंहिं जीप ते, कंहिं न कंहिं दोस्त सां। ऐं हुनखे निखट ॾिसणा आहिनि त मूंखे ॿुधाईंदो डॉक्टर पालारी साहब त हू अहिड़नि इलाइक़नि में वञी रहंदो जिथे बिजली जो तसवर बि न हुजे, ताकी हू निखट उहे सभु ॾिसी सघे जेके लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी में ॿुधाया आहिनि। उहे सभु निखट चिटा तॾहिं ॾेखारिबा आहिनि, तॾहिं ॾिसी सघिबा आहिनि जॾहिं चौधारी ऊंदहि हुजे, ऐं उन ऊंदहि में जॾहिं राति पंहिंजो इहा कारी चादर ढकींदी आहे ऐं साम्हूं उहे निखट सभु निर्वार थींदा आहिनि, त लतीफ़ साईं जी शाइरी में उहे निखट ॾिसी वरी उहे फितरत में उहे निखट जाचाई ऐं लाहूत लामकान वारो पासो हिंगलाज ताईं वञी निकितो ऐं बलोचिस्तान जो हर उहो पंधु, उहो पड जितां जिथे जिथे जो ज़िक्र लतीफ़ साईं कयो आहे, ख़ासि तौरु उहो कांभू जबल आहे, उहो कारो जबल आहे, उहो जर जमर जेके बि इहे पट आहिनि, ससुई वारा पंध ख़ासि तौर ते, इन्हनि सभिनी सां उहो डॉक्टर बलोच साहब पाण उठनि ते पंधी वियो आहे। त आउं सम्झां थो त वाहिद ही जेको आहे सो मुहक़िक़ हूंदो जंहिं जेको आहे सो बेडरूम तहक़ीक़ या ड्राइंग रूम तहक़ीक़ नाहे कई,
हू उन्हनि पटनि ते, हू उन्हनि पडरनि ते, हू उन इलाइक़नि में, हू उन्हनि पथरनि ते, पहाड़नि ते वियो आहे, जिथे जिथे जा किरदार हुनखे सुझा आहिनि। ऐं ससुई जीअं चयो न त सभु रंगींदसि रत सी भेनर ओरे भूं, त उहो यकीननि बलोच साहिबु उहे सॼा उहा भूं ॾिठी आहे, उहे रस्ता ॾिठा आहिनि। ऐं जीअं चयो न ससुई त जेकर थियां भूं वारी तिन वाटुनि जी, भले मथां मूं वञनि केची कतारूं करे। त हीउ अहिड़ो किरदारु आहे जेको ॼण त पाण भूं थी वियो आहे उन्हनि रस्तनि ते, उन्हनि गसनि ते, उन्हनि पटनि ते। बेमिसाल मुहक़िक़ आहे जंहिंजो को मिसाल असां नथा ॾेई सघूं। असीं पंहिंजी पुॼाणीअ ॾांहुं हलूं पिया। ही डॉक्टर बलोच साहब जे लाइ पाकिस्तान टेलीविज़न जो ही शानदार ख़राज अक़ीदत हिन शेर ते मोकिलायूं था त हू प्यार पतंगा खामी विया ऐं केॾो दूर उॾामी विया, पर तुंहिंजे मुंहिंजे ॾींहं में हू पंहिंजी जोत समाए विया। वरी गॾु पासीं, सदाईं गॾु।